आयो लाल कयो झूलेलाल। बस थोड़ी देर में असांजे बम्बई में ये लाल लोईअ जो विशाल प्रोग्राम चालू थियण वारो आहे, जंहिंमें असांजे गीत संगीत थींदा, लाल लोई ॿारी वेंदी, इन खां पोइ डिनर जो प्रोग्राम आहे। द सिंधी टाइम्स वर्ल्ड द दयाल शुगानी तव्हांजो ॾाढो ॾाढो स्वागत थो करे। गुड इवनिंग दोस्तों, हाउ आर यू डियर फ्रेंड्स, आई लव यू। आज हमारा नया ऐप द सिंधी टाइम्स वर्ल्ड का लॉन्चिंग हुआ है। लाल लोई के पावन पर्व पर, सिंधियुनि जे पावन पर्व ते बढ़िया असांजो ऐप द सिंधी टाइम्स वर्ल्ड तव्हां गूगल प्ले स्टोर ते वञी करे लोड करे सघो था और ॾिसी सघो था। असांजी देश विदेश जूं सभी ख़बरूं असां बढ़िया तौर सां डिजिटल में इन जो लाइव वीडियो भी तव्हां इन में ऐप में तव्हां ॾिसी सघो था। बिजनेस जो, लाइव पॉलिटिक्स, हर चीज़ जो इन में आहे, स्पोर्ट जो तव्हां ॾिसी सघो था। थैंक यू। पढ़ते थे नमः। ओम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागपुरीसुताय गणनाथ नमो नमः। बाबा आयो लाल लाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल आयो लाल सभई चओ सभई खे लाल लोई पर्व जी त्रिपुरी जी वाधायूं वाधायूं वाधायूं।